नाज़रीन, न्यूज़ सईदाबाद तालके में ताज़िन बरसातन ऐं सिम नालनि उथलण सबबि ॿुॾी वियल ॻोठनि मां हेल ताईं पाणी निकाल नाहे थी सघियो, जंहिं ख़िलाफ़ रहवासियुनि 15 ॾींहं बि एहतजाज जारी रखियो आहे। पेश आहे रियाज़ कीरियो जी रिपोर्ट। वक्त भलेनू काका चौक ते मौजूद आहियूं। तेलका न्यूज़ सईदाबाद में बरसात मुतासिर उन्हनि जी 4 यूसन जे पारां हिते एहतजाज कयो वियो आहे। नौजवान शोएब काका तरफ़ां एहतजाज कयो आहे। मुकमल चौधारी पानी आहे उनजो मुतालबो आहे त असांजो जल्द में जल्द पानी कढायो। अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं। ॻोठनि मां पाणी कढायो, असां ॾाढो मुतासिर थिया आहियूं। मुसलसल असां एहतजाज कया आहिनि। AC ऑफिस जे अॻियां, DC ऑफिस जे अॻियां, नेशनल हाईवे ते, मेराण हाईवे ते मजबूरन असां हाणे एहतजाजी कैंप क़ाइमु कई आहे। ऐं असांजे हिननि एहतजाजनि मां चूंडियल नुमाइंदनि खे या इंतिज़ामिया खे का बि कन ते जू नथी सुरे। असांखे हिते सरकारी सामान न खपे, असां कुरान पढ़ो, स्कूल पढ़ो, असां घर खपनि, असांजो मस्जिदूं असांजा घर किरी पिया आहिनि। असांजो हिकु ई मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे ॻोठनि मां पाणी कढाए ॾियो त ही असांजा जेके बि कैंपुनि में मुतासिर मुतासिर ॻोठा आने असां आहियूं, असां पंहिंजे घरनि में वापसि वञूं। 2 टे असांजा नंढा शहीद थी विया आहिनि इन पाणी जे विघे, माल मरी वियो आहे। असांखे सिर्फ़ु कुझु बि न खपे, असांखे पाणी कढाए ॾियो। मेन मुतालबो ऐं उनजा पुरज़ोर अपील असीं इन ॻाल्हि था करियूं त ही पाणी निकाल कोन्हे, पहिर पाणी निकाल करण सां असांजा ॿिया मुतालबा पूरा थी वेंदा। रोज़ ई असांखे ॾटा ॾियो हलिया वञनि था त बाबा सुभाणे था करियूं, 8 ॾींहंनि खां 5 ॾींहंनि खां पोइ हीअं असांजी मीटिंगूं बने, हिन जूं मीटिंगूं ख़तमु कोन थियूं थियनि। असांजो हर शइ रुली वई आहे, हर शइ बर्बाद थी विया ऐं हिननि जो आहे इहा आहे बसि मीटिंगूं करियूं पिया, ॾिसूं पिया, सोचूं पिया, बसि इहा ॻाल्हि आहे त इहो असांजो मुतालबो हल कयो वञे। हींअर त गर्मी आहे, गर्मीअ में त तमामु घणी मुश्किलात आहे। दरबदर थी विया आहिनि माण्हू, वीचारा ग़रीब ॿार आहिनि। हेॾनि मच्छरनि में बीमार असांजा माण्हू हिते वीचारा मरी रहिया आहिनि। कंहिंखे को अहसासु कोन्हे को। मुतालबा असांजा इहा ई आहिनि, मेन त असांखे पाणी कढाए ॾिनो वञे। तव्हांजी वॾी असां ते अहसान थींदा। न को असांखे कटा घुरिजनि, न को असांखे टेंट घुरिजनि, असांखे पंहिंजा घर घुरिजनि जिन में असांजा बछड़ा अॼु क़ुर शरीफ़ न पढ़ी रहिया आहिनि, न तइलीम उन्हनि वीचारनि जी। असां पंहिंजा बच्चा वठी रोडनि ते दरबदर थी रहिया आहियूं। ख़ुदा रहम कयो असां ते त जीअं असां पंहिंजे बच्चनि सां वञी पंहिंजे घरनि में रहूं। बरसात मुतासिरनि जो इहो मुतालबो आहे त असांखे कंहिं राशन जो कटे जी ज़रूरत कान्हे। असांखे हितां पाणी निकाल कराए वञे त जीअं असांजा बच्चा पंहिंजे घरनि में वापसी वञी ख़ुशहाली जी ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन साहिल किरियो सां गॾु रियाज़ किरियो, धरती TV न्यूज़।